अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सुबह सिंध वाइस ऐं मां आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, अॼु पॉडकास्ट में असां सां डॉक्टर कादिर मक्सी साहब मौजूदु आहिनि। पाण सरबराह आहिनि सिंध तरक़ी पसंद पार्टी जा, सीज़न्ड पॉलिटिशियन आहिनि। सिंध जे हवाले सां हिकिड़ी वॾी सियासी जदोजहद जी तारीख़ रखनि था। त हुन सां अॼोकी पॉडकास्ट में असां सिंध जी जेका मजमूई तौर ते जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ज़ाहिर आहे हितां जी जेका लोकल जेका पॉलिटिक्स आहे उनखे बि असां ज़रूरु अॼु गुफ़्तगू में शामिलु कंदासीं। डॉक्टर साहिबु, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु साईं ॾिनो ज़ोहिब, तव्हांजी वॾी महिरबानी, हेॾो पंधु करे आयो तव्हां, टाइम कढी पंहिंजो, वॾी महिरबानी। सभु खां पहिरीं त इहो ॿुधायो, सिहत कीअं आहे तव्हांजी, तबियत कीअं आहे हाणे तव्हांजी? अल्लाह जी महिरबानी, गुज़िरियल सालनि खां मुंहिंजी हाणे कुझु बहितरु आहे, काफ़ी बहितरु आहे। दुआ कयो अल्लाह ताला वधीक अलाह सेहतमंद तव्हांखे थिए त सिहत मां ॾींदो। तव्हांखे रोडनि ते जदोजहद कंदे नज़र अचां। अच्छा, इन करे बि शायदि तव्हां माना जी हा, कुझु अरसे घटि खां न आहियो, निकिरंदो, छाकाणि त घटि निकिरंदो आहियां, सिहत बिल्कुलु। जा इशूज़ आहिनि। जी अच्छा हा। डॉक्टर साहिबु, हिकिड़ी शइ त हिन वक़्तु कीअं पिया ॾिसो त थोरो माहौल वरी सियासी सिंध में थोरो गरम थियणु शुरू थियो आहे। GDA बि निकिती आहे ॿाहिरि, थोरो वरी फंक्शनल लीग खे बि कनि पिया कुझु शयूं। त तव्हां पाण खे, पंहिंजी पार्टी खे किथे हाणे स्टैंड पिया कयो? तव्हां सम्झो था त इहा जेका शयूं थियनि पियूं, इलेक्शन जी तयारी आहे, या वरी किथां को ॿियो आसिरो थियो आहे त शायदि इलेक्शन खां अॻु में ई का तब्दीली अची वञे? ॾिसो, सिंध में हाणे जागीरदाराना जेका सियासत आहे न साईं, जागीरदारनि जी सियासत इहा हूंदी आहे त हिकिड़ा माण्हू इक़्तिदार में हूंदा आहिनि, ॿिया जेके रहिजी वेंदा आहिनि उहे वरी इन आसिरे में हूंदा आहिनि त को अहिड़ो कशमू थी वञे, को मथां खां को धकु लॻी वञे, को जंग बाहि हिन इक़्तिदार वारनि जी टुटे त असांखे वारो मिले। सो हू इक़्तिदार जे हिसे में हूंदा आहिनि। पर हाणे ज़रदारी साहिब जो जेको इक़्तिदार आहे उहो तक़रीबन 17 सालनि ते तमामु डेघ वठी वियो आहे। ॿियूं जेके बि पीपल्स पार्टी खां अलावा सियासी भोतार आहिनि उहे पावर जे लाइ इलाही वक़्त खां परे रहिया आहिनि। इन करे उन्हनि जे अंदरि में वधीक उहा तड़प छिक आहे त हाणे भई असांखे जल्दी इक़्तिदार जे ऐवाननि में हुजणु खपे। बाक़ी पीर साहब या GDA जी जेका मुहिम ॾिसां थो, मां उनखे को बि न इशारो सम्झां थो, न मां सम्झां थो त का तब्दीली लाइ वॾी का हलचल आहे। छो जो हाणे पीर साहब जिन पंहिंजे पुट खे पीर राशिद राशिदी साहब खे सियासत में मुतारिफ़ पियो कराए, त इहो सॼो जो सॼो हुनजो मुतारिफ़ी एक्टिविटी आहे, माना वार्म अप आहे हुनजो। वार्म अप आहे, या हुनखे माना हिकिड़ो नओं तारीफ़ ॾियण लाइ समाज में त भई हाणे फंक्शन लीग जी जेका सियासी वाघ आहे उहा पीर राशिद जे हथ में हूंदी। त इस्लामाबाद जा बि मुख़्तलिफ़ सियासी अॻवाननि सां मुलाक़ातूं हिते सिंध में हुनजी जेका चुरपुर लॻे थी उहा इहा लॻे पई त ईंदड़ वक़्त में पीर राशिद शाह खे हिकिड़ो सियासी किरदार तौरु क़बूल बि करायो वञे ऐं मुतारिफ़ करायो वञे। ऐं पोइ जिते वरी क़बूलियत हूंदी आहे उते थी सघे थी क़बूलियत, जिते ज़रूरी हूंदी आहे मक़बूलियत हाणे वरी असां वटि हले उहो कोन त थी। हाणे तव्हां ॾिसो था त पीर साहब पाण चवंदा रहनि था त असीं फ़ौज जा आहियूं, फ़ौज असांजी आहे, त उन्हनि खे अहिड़ो को प्रॉब्लम कोन्हे जीअं ॿियनि माण्हुनि खे क़बूलियत ऐं वठण जे लाइ जिस्तजू ऐं महिनत करणी पवंदी आहे या दरनि जो जुतियूं घसाइणियूं पवंदियूं आहिनि। सो पीर साहब वटि अहिड़ी का बि हुनजी कान्हे। हू अॻे हुते मंज़ूर शुदा माण्हू आहिनि ऐं हू उन ई स्टेटस को में रही सियासत कनि था, इन करे उन्हनि जे लाइ का मुश्किल मुश्किल न हूंदी। जॾहिं सभु हिकिड़ी शइ त पाण वटि 17 साल जीअं तव्हां पाण बि चयो पिया त हिकिड़ी ड्रेग वठी वियो आहे पीपल्स पार्टी जो जेको इक़्तिदार आहे, अञा ताईं उनखे सही माना में उन लेवल जी अपोज़िशन न मिली आहे जहिड़ी मिलणु खपे, जेका उनखे चैलेंज करे, जेका उनखे रोडनि ते बि उन नमूने सां चैलेंज करे, जेका ऐवान में बि उनखे चैलेंज करे। ऐवान में त हर दफ़े हू वधीक सीटूं वठी था अचनि, हाणे त अपोज़िशन ॼण त आहे ई कान। त हाणे इन में तव्हां कंहिंखे ज़िम्मेवारु सम्झो था? हिकु त ठीकु आहे भई उहे वाघ धणी आहिनि, उहो खणी शयूं ॾियनि था, पर जेका अपोज़िशन आहे उनजा बि हथ पेर त ॿधे कोन रखिया आहिनि उन्हनि, उनखे बि त पंहिंजो रोल पहले करणु खपे। हा ॾिसो, मूं त इहो ई तव्हांखे चयो त अॻु में मुल्क में 2 पार्टी निज़ाम हो, या पीपल्स पार्टी हुई 70 जे ज़माने खां पोइ पाण जेको एक्सपीरियंस ॾिसूं पिया, ऐं या मुस्लिम लीगूं हुयूं। पोइ मुस्लिम लीग जूं मुख़्तलिफ़ शिकिलियूं, आख़िरी वक़्त में नवाज़ लीग अची बीठी, त हिकिड़ी पार्टी इक़्तिदार में हूंदी हुई त ॿी हुनजी मुखालफ़त में हूंदी। पोइ जॾहिं वफ़ाक़ में शदीद टकरा थींदा ऐं इक़्तिदार जी तब्दीली थींदी त लाज़मी ॻाल्हि आहे उन निस्बत सां सिंध में बि तब्दीली वेंदियूं हुयूं। त 3 साल 4 साल ॿिए साल सियासी पार्टियुनि खे इक़्तिदार जी तब्दीली जो ऐं इक़्तिदार में शिरकत जो मौक़ो मिलंदो। हाणे छा थियो आहे जो जॾहिं खां बेनज़ीर साहिब जी शहादत खां पोइ इहा जेका नई फिनामिना आई आहे त इन्हनि ॿिन्ही इक़्तिदारी पार्टियुनि इस्टेब्लिशमेंट सां पंहिंजी तमामु वॾे सित जी अंडरस्टैंडिंग पैदा करे वरिती आहे। पीपल्स पार्टी पंहिंजी सियासी बदअमलीनि जे करे
सॼे पाकिस्तान जे मंज़रनामे मां आउट थी वई आहे, उहा सिर्फ़ु सिंध ताईं महदूद थी वई आहे। त हाणे वफ़ाक़ी पार्टियूं जेके इस्लामाबाद में हुकूमत कनि थियूं उन्हनि खे एज़ सच को पीपल्स पार्टी जे सियासी प्रेशर खां को ख़तरो कोन्हे, जंहिंजे करे मुतबादिल उते इमरान ख़ान PTI अची वई आहे जंहिंजी जॻह वालारी आहे। त इमरान ख़ान जो इक़्तिदारी दौरु जेको उहो एॾो को मिसाली ऐं सुठो न हो जंहिंखे मिसाल ठाहे माण्हू उनजे लोको बुनियादु ठाहे सघे। त पोइ वरी जीअं इक़्तिदार उनजो ख़तमु थियो त इमरान ख़ान जी सॼी सियासत जेका आहे रियासती अताब जी शिकार आहे, जंहिंमें इमरान ख़ान साहिबु ख़ुदि बि जेल में आहे, उन जी पार्टी टूट फूट जो शिकार आहे ऐं डायरेक्शन लेस पार्टी आहे, रुगो हिकिड़े फ़र्द ते बीठी आहे, का उन जी पार्टी जी तनज़ीम ऐं नज़्म ज़ब्त कुझु कोन्हे। त जंहिंजे करे इक़्तिदार में रहंदड़ पार्टियुनि जे लाइ को एॾो वॾो अवामी प्रेशर पैदा थी सघे उहो नथो थिए। बाक़ी सिंध जे अंदरि जेका हलचल रहंदी आई आहे सिंध जे क़ौमी हक़नि जे हवाले सां या सूबाई हक़ या ख़ुदि मुख़्तियारी जे हवाले सां जेका हलचल रही आहे उन में वॾे खां वॾो किरदारु मिडिल क्लास सियासत जो तमामु घणो रहियो आहे, जंहिंमें असांजा लेफ्ट ओरिएंटेड पॉलिटिशियन्स आहिनि, कम्युनिस्ट सोशलिस्ट कम्युनिस्ट सियासत करण वारा, हारी तहरीकूं हलाइण वारा, मज़दूरनि जी तहरीक वारा ऐं कॉम्पस सियासत आहे सच जेका आहे हिन सॼे पार्लियामानी सियासत खां इररिलेवेंट रही आहे, लातालुक़ रही आहे। उन में असां अची उन में इज़ाफ़ो कयो आहे जो असां उन में शामिलु थी विया आहियूं त असीं सम्झूं था त पार्लियामानी मोर्चो सियासत जो हिकिड़ो अहम मोर्चो आहे, उनखे कंहिं बि सूरत में छॾणु न खपे। त इन जे करे असांजी जेका सिफ़बंदी आहे पार्लियामानी सियासत जी उहा एॾी ताक़तवर कोन्हे। ज़रदारी साहब जेको मिडिल क्लास, छो जो हिकिड़ा जागीरदार ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जा, ॿिया वरी पोइ बेनज़ीर साहब जे दौर जा, हाणे ज़रदारी हिकिड़ी पंहिंजी जेका टीम ठाही आहे उन टीम में 25-30% जेके ही मिडिल क्लास ही माण्हू वठी आयो आहे, जेके ज़माने साज़ी या चालाक माण्हू आहिनि, उन्हनि छा कयो आहे जो हेठि सतह ते समाज खे तमामु करप्ट करे छॾियो आहे। जेको असांजो शाइर हो, जेको असांजो अदीब हो, जेको इनकलाबी गीत लिखंदो हो, नौजवान जी तरबियत कंदो हो, जोश जज़्बो पैदा कंदो, उहे सभु जो सभु हाणे कतार में बीठा आहिनि हुकूमती कतार में। त असांखे कॾहिं वारो मिलंदो कंहिं कमेटी जो मेंबर थियूं, कंहिं इदारे जो सरबराह थियां, को मेले जो को 50-60 लख फंड मिली वञे, त इन्हनि रिआयतुनि जे पोयां ही समूरो असांजो मिडिल क्लास लॻी वियो आहे, जंहिंजे करे समाज जे अंदरि उहा जेको शौरी इनकलाब बर्पा करण जा जेके अहसासात ऐं रुझान आहे उहे ॾाढा कमज़ोर थी विया आहिनि, जंहिंजे करे तव्हांखे लॻे थो त समाज मजमूई तौरु माठो लॻो पियो आहे, हिन जो को एॾो वॾो रद्द कोन्हे। न पोइ इनखे कीअं हाणे वरी उन समाज में उथल पुथल कीअं पैदा जी कजे, हा। उन बीठल पाणी हाणे में वरी उन में पत्थर कीअं हाणे हा। हलचल कीअं पैदा कजे। हाणे उन में ॾिसो इहो आहे त कॾहिं कॾहिं अहिड़ा मसइला पैदा थींदा आहिनि। गुज़िरियल साल जो इशू आहे तव्हांजे साम्हूं पाणी जो, दरियानि जो इशू, उन खां अॻु में ज़रदारी साहब ॿिटो निज़ाम आंदो त हुकूमत जेका ग़लतियूं करे थी उन्हनि ग़लतियुनि जे आधार ते सियासी पार्टियूं पंहिंजी पूरी स्ट्रेटजी ठाहे उनजो न रुगो घेरा कनि थियूं, पर उन्हनि खे जेको मुक़ाबिलो करे उन मुतबादिल क़यादत ॾियण जे लाइ कोशिशि वठनि थियूं। पर ॿिन्ही तहरीकुनि में जेके हक़ीक़ी कुवतूं आहिनि उन सां वेसाघाती थी वई। ॿिटे निज़ाम जे अंदरि बि तक़रीबन असांजा जेके आहिनि उहे 5 साथी शहीद थिया हुआ। असां 6 महीना पूरी हिते कासोबाद में कैंप कई हुई, बुख हड़ताल कैंप हली पई असांजी, जेसीं ॿिटो निज़ाम ख़तमु न थियो। MP MNA साहिबान जेको आहे पंहिंजी गाॾियुनि तां PP जा झंडा लाहे छॾिया, जिथे को वज़ीर आला वेंदो त असांजा कारकुन नारी तहरीक जूं अदड़ियूं ऐं असांजा कारकुन उनजो घेरा कंदा, टमाटा बेदा उनजे चेहरनि ते हणंदा। त एॾो घेरा थी वियो जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा माण्हू कंहिं ॻोठ में वञी, कंहिं शहर में वञी जलसो करण जी हिमत न पिया सारे सघनि। पर नतीजो इहो थियो त जॾहिं उहो ॿिटो निज़ाम पहिरें दफ़ा इहो तारीख़ में थियो त ॿिटे निज़ाम जी असेंबली में बिल पास थी वियो ऐं असेंबली जे बिल पास थियण खां पोइ सरकार खे वापसि उहो बिल जेको आहे उहो अमेंड करिणो पियो ऐं वापसि करिणो पियो। त इहा वॾे खां वॾी तहरीक आई, पर उहो जेको उभार हो उन उभार खे असीं वोट में ट्रांसलेट कोन करे सघियासीं, जंहिंजे करे इहा साॻी कुवत पंहिंजी जॻह ते रही। ऐं उन में जेके बि उन वक़्त जूं इतादी हुयूं, पीर साहब पागारे जी जमायत में जेको 8 नुकाती 8 पार्टी इताद जहिड़ो अंडरस्टैंडिंग पैदा थी हुई, पोइ उन ज़माने में
ऐं उन्हनि जमायतुनि जो किरदारु एॾो मज़बूत न रहियो। पीर साहिबु ख़ुदि हैदराबाद जो हिकिड़ो जलसो करे पोइ घर में वेही रहिया, को ॿी एक्टिविटी कोन थी, जंहिंजे करे ज़रदारी साहिबु सदारती महल में वेठो अञा सदर जी हैसियत में परवेज़ अशफाक परवेज़ कियानी सां मिली करे उन 2013 जूं इलेक्शनूं वापसि पंहिंजे हक़ में फुरे वरितियूं सिंध खां। जे न त जेकॾहिं उहे इलेक्शनूं फ्री फेयर थियनि हा त पीपल्स पार्टी खे काफ़ी डेंट पइजी चुको हुजे हा। अहिड़े तरीक़े सां तव्हां हींअर ॾिठो बिटे ही पाणी जे लाइ केनालनि जे ख़िलाफ़ु जेका तहरीक शुरू कई असां, ऐं तहरीक पंहिंजे पूरे रिधम में पूरे जोश सां हली, ऐं जॾहिं सॼो माण्हू हिकु हिकु ॻोठु हिकु हिकु शहर इन्वॉल्व थी वियो, इहो रुॻो हिकिड़े कंहिं इवेंट जे करे कोन थियो। असां महीननि जा महीना ॻोठनि बहिराड़ियुनि में वञी या मास मोबिलाइज़ेशन करे माण्हुनि जी ज़हन साज़ी कईसीं त माण्हुनि सम्झो त ही माना पाणी ही केनाल असांजे जियापे जो बुनियाद जे इहे ठही विया त सॼी क़ौम मरी वेंदी। त असां इहा सॼी जेका माण्हुनि जे अंदरि ज़हन साज़ी करे तयारु कयोसीं त पोइ सरकार ऐं रियासत इन्हनि ॿिन्ही गॾिजी उहा तहरीक हाईजेक करे वरिती। पोइ इहो बबलो जो धरणो लॻो, तव्हां ॾिठो कंहिंजे इहो तव्हां सम्झो था वकीलनि जे तरफ़ां न हुयो? वकीलनि ज़ाहिरी त वकील किरदारु आहे, ज़ाहिरी त किरदारु वकील हुआ, पोयां सरकार हुई मैनेज कयो। न ही हमरा किथे बीठल हुया पीपल्स पार्टी वारा? उहे धरणे जी फेवर में हुआ या केनाल जी फेवर? उहे धरणे जा मेज़बान हुआ। अच्छा, जो मुराद अली शाह साहिबु बयानु ॾिनो त असां कंहिंखे बि चमाट कोन हणंदासीं, धरणे वारनि खे हक़ आहे त उहे इन ॻाल्हि ते करनि। न उहो सही वेठा या ग़लति वेठा? असां एॾो प्रेशर डेवलप कयोसीं जो बिलावल भुट्टो मजबूर थी वियो जो हू निकितो सिंध जे बहिराड़ियुनि में हेडक्वार्टरनि में डिवीज़नल हेडक्वार्टरनि में जलसा कया त भई ही केनाल न ठहिणु, मौज़ू पाणी हो, ऐं उहो प्रेशर असां डेवलप कयो, वकीलनि कोन कयो। तॾहिं वकीलनि खे ख़बर बि कोन्हे त का पाणी जे लाइ तहरीक हले पई। पर पोइ इहो जॾहिं सॼो माहौल सिंध जो ठही वियो त पोइ हाणे उहे रियासत हलाइनि था, पीपल्स पार्टी हुकूमत हलाए थी। उन ॾिठो त जेकॾहिं ही सॼी तहरीक क़ौम परस्तनि जी अॻुवाणी में हली ऐं नतीजनि ॾे वेंदी त पोइ सुभाणे त असांखे सिंध जा माण्हू वोट बि कोन ॾींदा ऐं असां अलाए किथे वञी बीहंदासीं। पोइ सॼो मैनेज हिकिड़ो प्रोग्राम हो जंहिंमें वकील साहिबान हुआ तहरीक जी अॻीवाणी सिफ़ में, ऐं असां इख़्तिलाफ़ हूंदे बि असां बबलो धरणे खां लातालुक न रहियासीं। असां इख़्तिलाफ़ रखियो पियो, असांजा सभु माण्हू वेठा, ॼाम अब्दुल फताह समेत जो असांजो 5 ॾींहं हुते वेठो। पोइ वरी ॼाम वरी ॼाम खे चयूं त तव्हां वञी कमू शही ते धरणो हणो, पोइ ॼाम सां वरी कमू शही ते वेठो, ऐं साईं मुजा हिते कश्मोर मोड़ ते असांजो अकरम बाचकाणी उते वेठो हुयो, गुलशन हदीद वारे कराची मोड़ ते एजाज समटो हुतखान गाॾई हैदरशानी वारा वेठा हुआ। सॼी असांजी तंज़ीम इन्वॉल्व हुई। पहिरीं FIR असांजे माण्हुनि ते थी इन पाणी जी तहरीक में, त असां लातल कोन रहियासीं, असां गॾु हुआसीं, पर असां इहो एतिराज़ु रखंदे रहियासीं त ही प्रॉपर टाइम कोन हो धरणे जो, अधु तहरीक खे अधु में तहरीक जो मक़सदु छा हुयो आख़िर? अल्टीमेटली इहो त केनाल न ठहनि, उहो त बसि उहो त उन में मिली वियो, अञा कुझु ॿियो? केनाल न ठहण जो मक़सदु आहे त हाणे वरी राग हले पियो न केनालनि जो। असांखे हुक्मराननि खे कननि में हथु विझराए भां कराइणी हुई त सिंधू दरिया जे पाणी सां आईंदा कंहिं वक़्त में मज़ाक न करनि। जॾहिं असां धर्मूं जा ऐलान करियूं हा न त कराची जे ॿाहिरि 10,000 माण्हू वेठल हुजनि, हैदराबाद जे ॿाहिरि 20,000 माण्हू वेठल हुजनि, ईअं ठटो बदीन हर हिकु ज़िले हेडक्वार्टर में 10-20 माण्हू निकिता रोडनि ते वेठल हुजनि। 1.5-2 लख माण्हू, जेकॾहिं इहे 10 लख माण्हू कराची खां वठी कश्मीर ताईं रोडनि ते हुजनि, पोइ ख़बर पए हा हुकूमत खे बि, ख़बर पए रियासत खे बि त सिंध जे बुनियादी मसइलनि सां मस्करी करणु एॾो सवलो ॻाल्हि कोन्हे। त हुननि उहो वक़्तु काॻे जेको ॿारु 9 महीना माउ जे पेट में रहंदो आहे, तव्हां 6 महीननि में कढंदो त छा थींदो? ॿारु त कोन हूंदो, गोश्त लूथड़ो हूंदो। सो मजमूई असां समाज जे अंदरि प्रेशर पैदा करे वेठासीं। बिलाल भुट्टे वारनि इहो मैनेज कयो। पोइ काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में हूअं ई इहो थियणो हो इजलास, जंहिंमें हुननि चयो त न, पोइ वज़ीर आज़म चयो ठीकु आहे, जेसीं क़ौमूं मुतफ़िक़ नथियूं थियनि तेसीं फ़िलहालु मुलतवी था कयूं।
पर हर 6 महीने खां पोइ उन्हनि खे पेट में वठो मतिलबु इहो हूंदो त इहा ईअं चवंदी आहे देगिड़ी त कॉम्प्रेसन जी पचायल हुई पर पोइ माल हो खाई विया ईअं न माल कंहिं न खाधो न, न, माल खाइण जो मसइलो कोन्हे मसइलो त सिंध जी इन सूरत हाल मां निजात थियणी आहे या न थियणी आहे अञा न थी उहो माना इन जे उहो अञा नुक़सानु तव्हां ताईं सम्झो था ॾेई नुक़सानु वठो। आहे, नुक़सानु अच्छा ॿी हिकिड़ी शइ इन दौरान इहो वॾो सुवालु थींदो रहियो त भई हीउ हेॾो वॾो मामिलो आहे वॾी मोबिलाइज़ेशन हले पई तव्हां कोन हुयो हिते ॿाहिरि हुयो मुल्क खां इन अहिड़े नाज़ुक मरहले ते तव्हां ॿाहिरि छो विया हो ऐं उन वक़्त में तव्हांजे मुतलिक़ खोड़ सारा सवाल थी रहिया हुया। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त 24 फरवरी 1925 2025 असांजी हैदराबाद में रैली हुई हम्म, ठीकु आहे असां रैली कई पोइ मादरे वतन जो प्रोग्राम कयोसीं शाम जो पोइ 28-29 फरवरी खां रमज़ान शुरू थियणो त असां चयो त हाणे रमज़ान आहे रमज़ान जे महीने में हुई न एतिरा महीने न तहरीक बहरीक कान हलंदी माण्हू रोज़ा रखनि था ऐं हीउ ऐं मुंहिंजे पुट जो मोहम्मद साईं जो एक्सीडेंट थियो 9 महीना अॻु में उहो हॉस्पिटल में हो 4 महीना हुनजी 4 सर्जरियूं थियूं मां हुनखे ॾिसण लाइ न वञी सघियो हुअमि छो जो तहरीक ते शुरू थी वई मां न वञी सघियुमि त मां चवणु रमज़ान जो महीनो आहे ऐं तहरीक जो ब्रेक आहे त मां वञी मोहम्मद साईं साहिबु मिली ईंदुमि ऐं पोइ वरी मोटी ईंदासीं वरी जेके असांजा प्रोग्राम शुरू थियणा मां पुठि ॾिनी ऐं पोयां ई प्रोग्राम शुरू थी विया तव्हांजे वञण जो इंतज़ारु हुयो बसि ख़ुदा थो ॼाणे हाणे वरी मां वञा थो वरी अलाए छा थींदो न वरी हाणे छो पिया वञो तव्हां मां नेचुरली मुंहिंजा ॿार हुते आहिनि मां साल में हिकु दफ़े वेंदा हिकु दफ़े वेंदो आहियां आहियो बग़ैर रमज़ान जे पिया वञो रमज़ान जी मां वञिणो हुउसि रमज़ान जी ईद ते पर गवर्नर जी जेको 12 अप्रैल वारे ऐलान जे करे मां पंहिंजो प्रोग्राम मुलतवी इहो छो भला इनखे तव्हांजे बारे में ईअं छो अची वई चए थो त सुञाणिया कोन थो छा को का पुराणी का कावड़ हुयसि तव्हां हालांकि हो त बेसिकली हो त एमक्यूएम जो कोन्हे बेवकूफ़ माण्हू आहे टिसोरी जेको आहे ॾिसो मां तक़रीबन 8 महीना अॻु में ख़बरदार कयो पर मुंहिंजा वीलॉग्स बि भरिया पिया आहिनि त मूं चई गवर्नर हाउस में वेही नओं अल्ताफ़ सिंह थियण जी कोशिशि पियो करे मुहाजिर मुहाजिरत जा नए सिर राग पियो ॻाए ऐं हिनखे हिन खां रोकणु खपे पर आख़िरी वक़्त में जॾहिं हिन इहो दानश्वरनि जो टेक्नोक्रेट जो इजलास कयो जंहिंमें बाक़ाइदे हुननि चयो त भई कराची कॾहिं बि सिंध जो हिसो न रही आहे ऐं कराची को अलहदा रहना चाहिए ये होना चाहिए त पोइ मां चयो हाणे काफ़ी थी वियो गवर्नर हाउस में वेही पंहिंजे घर में वेही जेको वणे सो करे असांखे को एतिराज़ु कोन्हे हर माण्हू ॻाल्हाए थो पंहिंजी मर्ज़ी सां पर गवर्नर हाउस सिंध जो क़ौमी इदारो आहे ऐं उते वेही हू सिंध जे ख़िलाफ़ ई वेठो टेक्नोक्रेट्स जा इजलास हॾाया ऐं मुशाइरा करे इहो नाक़ाबिले क़बूल आहे पोइ असां चयो त हिनखे हटायो मां 12 अप्रैल ते उन ॾींहंनि में रमज़ान मुंहिंजो रमज़ान लहंदो 12 अप्रैल ते असीं अचूं था कराची लखे इंसाननि खे वठी पोइ ॾिसूं था गवर्नर तो उन ते एतिरो त प्रेशर आयो गवर्नर ते जो हुन चयो कौन है कादिर मक्सी मैं नहीं जानता मूं चयो हे ग़रीब खे ख़बर शायदि न हुजे पंहिंजे माउ पीउ खां पुछी अचे उहे ॿुधाईंदसि कादिर मक्सी केरु आहे वास्तो हुयो छा तव्हांजो उन्हनि खे ज़रूरु ख़बर हूंदी जेको ख़बर त हाणे हिनखे हूंदी पर ज़रूरु हूंदी ख़बर हाणे पोइ वरी ॿिए ॾींहुं चयईं त भई हाँ मैं जानता हूँ ये बुचर हैदराबाद का है और ये है 300 लोग इसने माप दिए फलाना कर दिए कहाणियूं त उनजो फ़र्क़ु नथो पए पर अलाह जी महिरबानी थी अलाह ताला असांखे सोभ ॾिनी त असां जेको ऐलान कयो हिनखे गवर्नर हाउस छॾिणो पइजी वियो गवर्नर हाउस मां बेदख़ल थी वियो ऐं पोइ माना प्रेशर में त नून लीग आई न पोइ हे त कोन्हे नून लीग मतिलबु प्रेशर में इख़्तियारी नून लीग असां त चयो असां उन्हनि खे चयो इख़्तियार त उनखे गवर्नर रखण जो उनखे ख़बर आहे मूंखे कंहिं कराची वियसि हिन खां अॻु में त मूंखे चयूं त साईं तव्हां मुस्लिम लीग नवाज़ सां वारनि खे चयो आहे छा मूं चयो त मुस्लिम नवाज़ वारनि सां असां सियासी राब्ता आहिनि सालनि खां मां वज़ीरनि सां फ़ोनुनि ते न ॻाल्हाईंदो आहियां पर जेके बि असांजा पॉलिटिक्स या चैनल आहिनि उनमें उनखे वाज़े ॿुधाए छॾियो आहे त हीउ गवर्नर असांखे क़बूल न आहे जे गवर्नर हूंदो त सिंध में वधीक ख़राबी पैदा थींदी ज़मेवार पाण हूंदो इन करे इन में सिधी रीति कंहिंसां थियो राब्तो इन करे सिधी रीति कंहिंसां थियो इहे काफ़ी ॻाल्हियूं चवण जूं न हूंदियूं आहिनि पब्लिकली
पर इहो आहे त न कंहिं त मां- बात थी करण लाइ तव्हां सां राब्तो कयो हूंदो, मां- साईं न निकिरजो बसि असां हुकुम कयो छा कयूं। मूंखे एतिरो भरोसो हो जो मूं चयो पक सां त 12 अप्रैल जे एहतिजाज खां अॻु में ई हलियो वेंदो ऐं हलियो वियो। न पोइ या त पक तव्हांखे कंहिं उन्हनि माण्हुनि ॾिनी हूंदी जेके हटाइण चाहींदा हूंदसि, या त पोइ नून लीग में तव्हांखे पक मिली हूंदी, तॾहिं तव्हां इहो ऐलान कयो त ठीकु आहे हाणे 12 अप्रैल ते कयूं था। 12 अप्रैल त मूं रमज़ान जे करे कयो, न त थी सघे थो असां 10 ॾींहं अॻु में करे छॾियूं आहे। रमज़ान हो त असांजो रमज़ान गुज़रे, ईद जूं छुटियूं वुटियूं कराची वारा करे अचनि त पोइ मज़े सां कराची हलंदासीं। असांखे रुॻो ख़ौफ़ पैदा थोरी करिणो, असांखे 5-7 लख माण्हू गॾु करे हिकिड़ो वॾो क़ौमी इज्तिमा ॾेखारिणो त कराची रुॻो तव्हांजी न आहे, कराची असां सिंधियुनि जी आहे, अवामी ताक़त जो इज़हार करिणो। सो थी वञे हा, जेकॾहिं न वञे हा त थी उन वञे। में मुतालबो तव्हांजो पूरो थियो तंहिं करे तव्हां असां निकितो। ख़तमु। अच्छा, हूअं भला अहिड़े क़िस्म जे जॾहिं इहा त थी वई हिकिड़ी नंढड़ी शइ, हिकिड़ो गवर्नर आहे ऐं वटि उहो बेअख़्तियार गवर्नर जंहिं वटि आहे कुझु कोन, इहो त वीचारो पंहिंजो पाण खे मीडिया ते रखण जे लाइ इहे शयूं कंदो। पर हिकु पासे हेॾां ई सिंध हुकूमत आहे जेका 17 सालनि में सॼी हर जॻह ते भींग कयो वेठी आहे, उन जे लाइ त तव्हां कॾहिं एॾो वॾो ऐलान करे निकिरो न त बसि 20 लख माण्हू वठी अचूं था कराची, हीअं न कयो हू न कयो, उन जे लाइ त कुझु हिकिड़ो न थियणु खपे न, हाणे हिकिड़ो 12 अप्रैल ॿियो बि अचणु खपे नी। हा, न हाणे हुन में इहो आहे त हुकूमतूं कूड़ या सच, ठगी या दोखो, रिगिंग या धांधली, जंहिं बि ज़रियो आहे पर वोट जे ज़रिए चूंडिजी अचनि थियूं, मुक़ररु थी नथियूं अचनि ज़ाहिरी तरह, ठीकु आहे न। त असां जमहूरी माण्हू आहियूं, असीं जमहूरी प्रोसेस जो हिसो रहणु चाहियूं था, असीं हुनखे पार्लियामेंट रिवायतनि ते तव्हां हलणु हुनखे चाहियो। कट नथा करणु चाहियूं। ठीकु आहे। त असां कंहिंजे कुल्हे ते चढ़ी अची चवंदा हाणे असेंबली डिज़ॉल्व कयो। बाक़ी इहो आहे त जॾहिं कंहिं वज़ीर मुशीर सिंध जे ख़िलाफ़ु को ग़लति कमु कंदा त असां उनखे टारगेट ठाहे उन जे ख़िलाफ़ु असां माज़ाराई खड़ी करे सघूं था, ऐं माज़ी में कयूं बि। काइम अली शाह साहिबु जॾहिं गुज़िरियल दौर में हिननि खे बाजोड़ ऐं सवात वारनि खे कराची में आबाद पे कयो त असां हुन ते तव्हांखे ख़बर वज़ीर आला हाउस ते धरनो ॾिनोसीं, जंहिंमें असांजा साथी बि शहीद थिया, 2 साथी शहीद थिया, 12 ज़ख़्मी कयूं, पर उन खां पोइ काइम अली शाह बि न रहियो त हुकूमत भला हीअ मतिलबु बेरिया टाउन वारे धरणे जो छा कहाणी आहे? इहो चवंदा त इहो ज़रदारी साहिब जी कावड़ हुई मलिक रियाज़ ते, हुन करे इहो धरणो कराईं। न, इहा वॾी शैतानी का कावड़ कोन्हे। उन खां पोइ त ज़रदारी साहिबु उनखे जामशोरे में या 2-2.5 लख एकड़ ज़मीन ॾेई छॾी। जॾहिं कावड़ हुजे हा त पोइ जामशोरे में हितां सुपरावे खां वठी सेवण ताईं या 2 लख एकड़ ज़मीन जेका रियाज़ मलिक खे ॾिनो। ज़रदारी साहिबु रियाज़ मलिक जो बिज़नेस पार्टनर हो, हिसेदार आहे। असल में ॻाल्हि इहा आहे त 6000 इब्तिदाई जेको प्लान हो 6000 एकड़नि जो हिननि ठाहियो प्रोजेक्ट, जंहिंमें सिंध हुकूमत काफ़ी उन्हनि खे रोड रस्ता इंफ्रास्ट्रक्चर ठाहे ॾिनो। त पोइ ही हिर्स ऐं हिकिड़ो तमामु इंतहाई बदमाश हुनजो तरीक़े वारदात ई रहियो आहे, इहो ई रहियो त पहिरियां त 1 फुट ॾियो त बाक़ी वधंदो। हुन असांजे क़दीमी बाग़नि ते पोइ हमला शुरू कया, ॻोठ ॾाइण शुरू कयईं, कब्रिस्तान ॾाइण शुरू कयईं, मस्जिदूं ॾाइण शुरू कयईं। पोइ हुनजो इहो त हिन 6000 क्यों 60,000 एकड़ करे बीठो। त पोइ गबोल वग़ैरह असांजा आसपास तंज़ीमी यूनिट बि आहिनि, आम सिंधी बि आहिनि, उहे असां वटि आया, चऊं साईं असां त ज़ुल्म असीं नथा ॾियणु चाहियूं ज़मीनूं। पोइ असां मजमूई उन्हनि सां वियासीं, कराची जी लोकल तंज़ीमूं ते एक्टिव थी वई जेका इंडिजिनस राइट्स मूवमेंट आहे। पोइ असां सभिनी खे कॉल कयूं, असां हिकिड़ी APC कई, पोइ गॾियल फ़ैसिलो त असां इहो धरनो था हणूं। ऐं धरनो बिल्कुलु तमामु शानदार हो जो तव्हां उन ॾींहुं हुयो मौजूदु, त 2-2, 3-3 सालनि जा ॿारड़ा माण्हू हथ में आंगुरियुनि में वठी आया, न्याणियूं वठी आया, हिकिड़ो वॾो क़ौमी मेड़ो। उन ॾींहुं त माना असां अलॻि सिंध ॾिठी, हा, अलॻि सिंध हुई, जंहिंमें माण्हू इन पार्टी खां हटी करे सिंध आई। सिंध जे लाइ पोइ छा थियो जो इहे ज़रदारी जा इहे वंगारी हुआ, ज़रदारी ऐं रियाज़ मलिक जा इहे वंगारी हुआ जिन उन्हनि जे सपोर्ट में आशीर्वाद सां उते इहे दहशतगर्द कारवायूं कयूं। न बायूं असां जॾहिं वियासीं त कंटेनर हुआ, सील हो, इहो दर जेको स्टेज बि ॿिए पासे ठहियल हो, इन जो बैरिया टाउन जो दर बिल्कुलु ईअं कंटेनर लॻल आहे, सील हो। जॾहिं असीं परियां स्टेज ते वेठासीं त असां कंहिं वक़्तु ॾिठो त उहे कंटेनर हीअं थोरा स्लो करे उन्हनि खे टेड़ो करे स्पेस ठाहियूं जीअं माण्हू अंदरि घिरनि, ऐं उहो इंतिज़ामिया खां सां ॿियो केरु करे ई नथो सघे।
त इहो ख़ुदि हुननि कराया, इन्हनि जा मैनेज थियल माण्हू हुआ, पोइ उहे विया। पोइ जॾहिं हिकिड़ो हुजूम हूंदो आहे, हुजूम में 4 माण्हू का शरारत नेगेटिव कंदा आहिनि त माण्हुनि खे अञा वधीक मज़ो ईंदो आहे, पोइ माण्हू इन्वॉल्व थींदा वेंदा आहिनि, पोइ कूड़ा सचा। पर इहो ज़रूरु हो त 50-100 माण्हुनि जो जेको ग्रुप हो, जेको रियाज़ मलिक ऐं आसिफ अली ज़रदारी जी जेका बि सिंध हुकूमत जी मैनेजमेंट हुई, उन्हनि जो बिल्कुलु ख़रीद कयल टोलो, जंहिं हुते बाहियूं ॾियारियूं, ऐं जॾहिं बाहियूं ॾियारियूं ऐं पोइ असां चयो त हीअ असांजे प्रोग्राम जो हिसो कोन्हे। असां बिल्कुलु लातालुक थी वियासीं प्रोग्राम खां, असां ख़तमु कयो, तकियूं बकियूं ख़तमु कयूं। पोइ जेके तमाशे वारा उन्हनि ठठोलियूं कयूं त लीडर छॾे भॼी विया, लीडर छॾे भॼी विया। बाबा असांजी प्रोग्राम ई कोन्हे। इहो चवनि त 45 मिंटनि में जेको बेरिया टाउन खां हैदराबाद पहुता, वञी मश्किरियूं ठाहियूं। असांजी प्रोग्राम ई कोन्हे। जॾहिं असां पुरमन हुजूं, वेठा हुजूं, ऐं पोइ पुलिस अची गोलियूं हणे, शेल हणे ऐं बिल्डोज़र चाढ़े, ऐं पोइ जेकॾहिं असां उतां चुरी वञूं त पोइ चओ तव्हां भाड़े जा पुट आहियो। पर जॾहिं तव्हां उन रियासती एजेंटनि दलालनि जा पघारदार थी करे ऐं तव्हां हेॾे वॾे क़ौमी जदोजहद खे सपोर्टाज कंदव त असां अहिड़ी कंहिं बि हरकत जो न हिसो थींदासीं। पोइ बि केस त असां ते थिया। सभु सियासी लीडरशिप ते केस थिया, ठीकु आहे न, सभु असां ते। हे मुंहिंजो घर जेको 2 ॾींहं पुलिस जे घेरे में लॻो पियो, हाउस खां वठी सॼो। बाबा मां त बेज़ार अची थियो, मां चयो ओड़ो पाड़ो तव्हां मां तंग ॿधणो थो त मूंखे ॿधो, मां वेठो आहियां न, मां भॼां त नथो, ॿधो। ऐं गिरफ़्तार नथा कयो, माण्हुनि में ख़ौफ़ पैदा बसि उहा त हा उन्हनि जी स्ट्रेटेजी हूंदी। सनाना ॿिया मसइला लोकल हुते। त मां चयो ही सभु साफ़ी हुते उन ज़माने में कैमराऊं खयूं, 24 कलाक वेठा हूंदा त केॾी महिल हथकड़ी लॻे, केॾी महिल बाबा अचो ॿधो, ॿधण लाइ तयारु न, सॼो पाड़ो, ॿार बच्चा, हिरासमेंट। पोइ आख़िर मां वञी ॿिए ॾींहुं ज़मानत कराई, पोइ ॾिठो वई आहे अलाए 58-49 FIR असां ते कटियूं। पोइ असां वियासीं, पोइ कोर्ट में बि असां ॻाल्हायो, असां पाण वकील थी बीठासीं। हिकिड़े वाक़े जो एतिरो हिक खां वधीक न आहे, पोइ इन जे करे तव्हांखे फ़ाइदो बि इन करे मिलियो त हुन चयो त हीअ त हिकिड़े जूं शयूं एतिरियूं। ॿी हिकिड़ी शइ त पोइ छा हाणे पोइ माना पाण सम्झो त जेका उनजो छाकाणि त पाण हुते मौजूदु हुयसि, उनखे ॾिठोसीं हिकिड़ो पब्लिक जो जेको हुयो सॼो जेका मूवमेंट सेंटीमेंट हुई, या वरी जीअं तव्हां पाण इहो पीर साईं वारो जेको 2010 वारो जलसो जो हैदराबाद, हाणे इन क़िस्म जी शइ जेकॾहिं हाणे फ्यूचर में थिए त पोइ हीअ इन क़िस्म जा हेॾो वॾो हिकिड़ो असांजो काज़ हुजे ऐं उनमें हज़ारें लखें माण्हू उन हिकिड़े 1 पॉइंट एजेंडा ते गॾु हुजनि, ऐं उते 40-50 माण्हू अचनि ऐं उहो सॼो सिस्टम बिगाड़े वञनि, इनखे हाणे फ्यूचर में कीअं पाण पकड़ियूं, या तव्हां सम्झो था त वरी कहिड़े क़िस्म जो मामिलो थिए, वरी 40 माण्हू अचनि ऐं सॼो कमु ख़राबु करे वञनि। ॾिसो तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त सिंध में संजीदा ट्रांसफॉर्मेशन छो नथी थिए। तव्हां ॾिठो आहे मसलन मां पाकिस्तान में पार्लियामानी सियासत करियां थो, असांजी सियासत में एंटी स्टेट नारो बि कोन्हे, ठीकु आहे, का नफ़रत अंगेज़ छुड़वागी बि कोन्हे। तव्हां जॾहिं खां ज़रदारी साहिब जी 2008 जी हुकूमत आई आहे, उन खां पोइ तव्हां ॾिठो आहे त कंहिं उर्दू चैनल ते मुंहिंजो को कमेंट, मुंहिंजी का गुफ़्तगू, मुंहिंजो को इंटरव्यू कंहिं प्रोग्राम में मूंखे खणनि, बिल्कुलु ब्लैकआउट आहे। 17 सालनि खां वठी मूंखे पाकिस्तान जो को बि चैनल नथो खणे, छो जो ही सभु हुकूमती धुरियूं ऐं रियासती धुरियूं ख़ाइफ़ आहिनि त वाहिद तरक़ी पसंद पार्टी आहे जेका सिंध में हक़ीक़ी सियासी ट्रांसफॉर्मेशन चाहे थी समाज जी। असीं चऊं था जागीरदारनि जो मुतबादिल जागीरदार न आहे। तव्हां हिकिड़नि वॾेरनि खे इक़्तिदार ॾेई वेठा आहियो, लुटफुर करायो पिया, बर्बादियूं करायो पिया, वरी जॾहिं उन मां बेज़ार थियो त वरी पोइ ॿियनि वॾेरनि खे वठी अचो, जीअं माज़ी में थियो आहे, अरबाब रहीम आयो, जाम सादिक आयो, अहिड़ा मिसाल थींदा रहंदा आहिनि। त मुज़फ़र शाह आयो, त असीं चऊं था त ही जेका बि लुटफुर इन जो मुतबादिल इहो आहे त तव्हां वर्किंग क्लास जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ऑर्गनाइज़ करे उन्हनि खे हिन जागीरदारनी सियासत जे मुक़ाबले में वठी अचो। वकील आहे, डॉक्टर आहे, इंजीनियर आहे, शहरी क्लास जो माण्हू आहे, कारोबारी बिज़नेसमैन आहे, ऐं शागिर्द आहिनि, हारी, मोची, राज़ा, वाढा, लोहर, हजम, कुंभर, इन क़िस्म जा महिनत कश तबिकनि जा माण्हू आहिनि।
उन्हनि सभिनी जो पढ़ियल गढ़ियल औलाद यकजा थिए ऐं हिन जागीरदार सियासत खे चैलेंज करे, तॾहिं सिंध में हक़ीक़ी पॉलिटिकल ट्रांसफॉर्मेशन थींदी। इन ई सबब जे करे हुननि मूंखे पेरनि में नीयर, हथनि में नीयर ऐं 24 कलाक मुंहिंजे ख़िलाफ़ कैरेक्टर एसेसिनेशन जी मुहिम हले थी सोशल मीडिया ते। त भई डॉक्टर कादिर मक्सी जेको आहे सिंध जो मक़सदु न फिरी वियो, डॉक्टर कादिर मक्सी सिंध जी सियासत खे खपाए अरबापति थी वियो आहे, डॉक्टर कादिर मक्सी जो सिंध सां कुझु बि अचे न वञे, माण्हुनि खे ईअं गुमराह थो करे, इन क़िस्म जी प्रोपेंडाऊं करे हू माण्हुनि खे मुतनफ़िर करणु घुरनि था। पर इन जे बावजूदि बि अॼु तव्हां पंहिंजी पूरी ज़िम्मेवारी सां ऐं न्यूट्रल थी करे तव्हां जेकॾहिं समाज जी एनालिसिस कंदो त असांजूं जेके हमअसर सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि खां वधीक बासर, वधीक अवामी हिमायत रखंदड़ ऐं वधीक सिंध में पॉपुलर पार्टी उहा तरक़ी पसंद पार्टी आहे, उहा हले पई ऐं इनशाला असां अॻिते वधंदासीं। अच्छा, उन जे बावजूदि तव्हां इलेक्शन बि विड़ो पिया, उते तव्हां नवाब शाह में बि अची विड़िया हो, हेॾे तव्हां टंडे मोहम्मद ख़ान में, त तव्हांखे छा थो लॻे त मतिलबु केतिरो फ़र्क़ु आहे जॾहिं हिकिड़ो तव्हां आम जलसनि जुलूसनि में वञो था ऐं फ़र्क़ में वञो था? फ़र्क़ु आहे ॿिन्ही में, छाकाणि त जलसे जुलूस में त तव्हां वटि सॼी सिंध जा माण्हू अची सघंदा, पर हुते हाणे तव्हांजे तक जे माण्हू वटि वरी तव्हांखे पाण हली वञिणो आहे, त माण्हू जो रेस्पॉन्स आहे, मां वोट जी ॻाल्हि नथो कयां, वोट त अलॻि आहे, पर माण्हू जो रेस्पॉन्स या माण्हू वाक़ई चाहिनि था त हाणे हिन क़िस्म जी जेका ट्रांसफॉर्मेशन जेका तव्हां चओ पिया उहा आम माण्हू बि चाहे थो। ॾिसो हाणे 2-3 शयूं थियूं आहिनि। 2018 में ज़रदारी साहिबु सियासत जेका आहे उनजो इंतिहाई पेचीदा ऐं ॾाढो तजुर्बेकार खिलाड़ी आहे। उनखे ख़बर हो पाकिस्तान मां आउट थी वियो आहे सियासत में, उनजो दारोमदार बुनियाद जियापो सिंध आहे। 2018 जी इलेक्शन में शायदि रियासत इहो सोचियो हो त हाणे ज़रदारी खे रिप्लेस करे मुतबदिल ॿियनि माण्हुनि खे असां इक़्तिदार में आणियूं ऐं सिफ़बंदी बि तयारु थी वई हुई, पर उन वक़्तु इहो थियो त नवाज़ शरीफ़ मुकमल अताब जो शिकार हो ऐं नवाज़ शरीफ़ पंहिंजी धीअ सां गॾु इलेक्शन खां अॻु में लंडन खां अची वियो पाकिस्तान, उहो गिरफ़्तार थियो। पोइ ज़रदारी रियासत खे चयो त भई जेकॾहिं तव्हां मूंखे सिंध मां नॉकआउट कंदो त आऊं नवाज़ शरीफ़ सां गॾु बीह वेंदुमि, बाइकाट कंदासीं, नवाज़ शरीफ़ सां गॾु बीहंदुमि ऐं पोइ माना बसि तव्हांजो ख़ैरु न आहे। पोइ रियासत सम्झो पिए त वफ़ाक़ में उन्हनि खे इमरान ख़ान खे आणिणो आहे, इमरान ख़ान जे लाइ उन सॼो माहौल ठाहे रखियो ऐं सिंध में ज़रदारी खे ॾियो, हुकूमत ज़रदारी खे राज़ी रखो, इन जे करे उहा फिलॉसफी ख़तमु थी वई। ठीकु आहे न, पोइ वरी ज़रदारी खे इहा मिली वई। त अहिड़े तरीक़े सां 24 में बि इहा सूरत हाल डेवलप थी वई हुई त हाणे वरी इमरान खे ज़ीरो माइनस करणो, वरी इमरान खे जेको आहे उहो माइनस करण जे लाइ हिननि सिंध वरी ज़रदारी जे हवाले करे छॾी त भई हाणे पंजाब में हिते हुते इमरान खे असीं मैनेज। उन वटि 2 टारगेट आहे। हिकिड़ो टारगेट इहो त इमरान ख़ान खे इक़्तिदार में न आहे आणणो, ॿियो टारगेट हो त नवाज़ शरीफ़ खे वज़ीर आज़म थियण न आहे ॾियणो। जेकॾहिं हू इमरान ख़ान जा वोट जेके आहिनि सीटूं उहे नवाज़ लीग जे पॉकेट में विझनि हा ऐं नवाज़ लीग खे वोट सीटूं वधीक मिली वञनि हा त पोइ त नवाज़ शरीफ़ खे वज़ीर आज़म थियण केरु कोन रोके सघे हा न। इन करे हुननि सीटूं जेके आहिनि उहे इमरान ख़ान जे पॉकेट में ई रखियूं, पंजाब ऐं पश्तूनख्वा जूं, त जीअं नवाज़ लीग जा सीटूं घटि हुजनि त नवाज़ शरीफ़ खे ॿुधाइजे त बाबा हाणे तूं इक़्तिदार खां महिरबानी करे ॿाहिरि वञ, बाक़ी असीं मैनेज करे शहबाज़ शरीफ़ खे वठी था अचूं इक़्तिदार में, जीअं तव्हांजी बादशाही रहे। इन्हनि ॿिन्ही क़ीमतुनि जे एवज़ वरी सिंध जेका आहे उहा ज़रदारी जे झोली में अची वई। सो इन जे करे सियासी हालात जेके आहिनि ज़रदारी खे मौक़ा ॾींदा रहनि, मजबूरी आहे न। जी हा, सियासी हालतूं। पर हाणे मुंहिंजी जेका IQ आहे, बर्बादी जेका ज़रदारी साहिबु सिंध में मचाए रखी आहे, ज़रदारी केतिरियूं बि अटकलूं करे, हिकिड़ो त मां पंहिंजे मिडिल क्लास साथी जेके बि सियासत कंदड़ आहिनि, तबक़ाती तहरीकुनि जा, कोम्पर सियासत, ॿिया टिया वकील दानश्वर, सभिनी खे चवां थो अचो पाण सभु गॾिजी हिकिड़ो अलायंस ठाहियूं
ऐं पाण इलेक्टोरल अलायंस ठाहे इलेक्शन में रजिस्टर करायूं ऐं हिकु इंतख़ाबी निशान अलहदा वठूं ऐं पाण उन इंतख़ाबी निशान ते सभु गॾिजी पियूं। हिकिड़ो तरीक़ो इहो। सही आहे। त पीपल्स पार्टी पोइ ॿियूं टियूं जेके जमायतूं ईंदियूं असांजी हिकिड़ी बिल्कुलु मुनफ़रद क़िस्म जी जमायत हूंदी। ऐं ॿियो इहो आहे त माण्हू एतिरा बेज़ार थी चुका आहिनि जो 2029 ताईं, जे मूंखे नथो लॻे त 2029 ताईं हीउ निज़ाम हलंदो। ऐं को न आहियां उहो जादूगर को तावीज़ पीणा ऐं ज़ाइचा ॾिसण वारो, पर सियासी हालतूं जेके मूंखे ॿुधाइनि पियूं इंटरनेशनली जेका या मुल्की सूरत हाल पैदा थी वई आहे त 2029 ताईं हीउ निज़ाम कोन हलंदो। पर जे कंहिं बि सबब जे करे हलियो त इनशाअल्लाह 2029 जे नतीजनि में पीपल्स पार्टी सिंध हुकूमत में कान हूंदी ऐं नई उहा एतिरी ताक़तवर पोज़ीशन में हूंदी तव्हां चओ था तव्हां हिकु सभिनी खे गॾाए करे हिकिड़ो तव्हां ग्रुप जी सूरत में बीहणु चाहियो था। हिकिड़ो मां उहो GDA खे तव्हां गॾिबो या हिकिड़ो वरी असां सम्झो ॿियो नओं अलायंस ठहणु वेंदो? GDA त ॾिसो, GDA हिकिड़ो उनखे तव्हां पुराणो इक़्तिदारी अलायंस आहे, तव्हां हुनखे जागीरदाराणो ॼण अलायंस चई छॾियो। इन करे GDA हूंदी, असां उन्हनि सां सीट एडजस्टमेंट करे सघंदासीं, हिक ॿिए खे सपोर्ट करे सघंदासीं। पर असां GDA जी टिकट वठी उन जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन विड़ूं, मां बिल्कुलु तव्हां जेकॾहिं ठाहींदो त अलॻि प्लेटफॉर्म ठाहींदो। उन जे हवाले सां तव्हां जेके मुलाक़ातूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, असां कोशिशूं करियूं पिया, सभिनी सां ॻाल्हायूं पिया। इंशाअल्लाह उहे कॉम्प्रेस धुरियूं बि आहिनि, कॉम्प्रेस धुरियूं बि आहिनि, सिविल सोसाइटी जा मुख़्तलिफ़ सेक्स बि आहिनि। उहो माना हिकिड़ो अलायंस ठहंदो, उनजो हिकिड़ो निशान हूंदो, उहो GDA सां या ॿियनि सां इताद करे सघे, एडजस्टमेंट करे PTI सां या जेके सघनि थियूं। त माना इहो मुंहिंजे ख़्याल में त इहो ज़रूरी बि आहे, तमामु ज़रूरी आहे, छाकाणि त हुन पासे वोट विरहाइजी थो वञे। त उनजे करे असांखे वोट मुखालिफ़त में घणा पवनि था, पर 10 उम्मीदवारनि खे पवनि था, त उनजे करे कोन थियूं थियनि। इहा जेकॾहिं ॾिसूं इहा स्ट्रेटेजी जेकॾहिं थिए थी त ॿी हिकिड़ी शइ आहे त असां वटि इहो चयो वेंदो आहे त भई जेके कॉम्प्रेस या पीपल्स पार्टी जे जेके एंटी आहिनि ग्रुप, उहे इलेक्शन खां पोइ वरी हथु कढी वेंदा आहिनि, वरी इलेक्शन ताईं माठ रहंदा आहिनि, पोइ अचनि वञनि कोन, वोटर सां राब्तो न आहे, आवाम सां राब्तो न आहे। त तव्हां छा ॿिनि टिनि जाइ ते जिते इलेक्शन विड़िया, इलेक्शन खां पोइ बि तव्हां उन तकनि में वञो था, राब्तनि में आहियो, माण्हुनि सां ॾुख सुख में शरीक थियो पिया? ॾिसो, मुंहिंजो पहिरियों बुनियादी तक हो कासिमाबाद जो, जिते आउं रहां थो, मुंहिंजो घर बि आहे, ऑफिस बि आहे। अयाज़ पली जे साहब जे शौक़ जे करे मां उतां विड्रॉ कयुमि। त ठीकु आहे, अयाज़ साहब असांजो साथी आहे ऐं उनखे शौक़ु हो त मां कासिमाबाद में बिहां, असां उनखे मौक़ो फुल ॾिनो, सपोर्ट बि कयूंसि था, अञा ताईं सपोर्ट कंदा रहूं था। मां हींअर पंहिंजो इंतख़ाबी हल्को शाह करीम वारो चूंडियो आहे, बुल्ली शाह करीम वारो, टंडे मोहम्मद ख़ान जो। त मां उते बिल्कुलु माण्हुनि तमामु सपोर्ट बि कई आहे ऐं मां उनजी तयारी में बि आहियां। असां उनजे वेंदा बि रहंदा आहियूं, बाक़ाइदे इलेक्टोरल प्रोसेस जीअं थींदो आहे उन तरीक़े सां। हाणे मां इहो प्लान कयां पियो, जीअं मां अमेरिका मां मोटंदुमि, असांजे दोस्तनि जूं त जॾहिं ओताकू वताकू आहिनि, सभिनी जूं उते असांजा मर्कज़ आहिनि, मज़बूत मर्कज़, पर मां ज़ाती तरफ़ पंहिंजी उते को 2-4 कमरनि जी रिहाइश वग़ैरह ठाराए ऐं उते जेको तक जी जेका सियासी लवाज़मात आहे उन पूरे लाइ इंशाअल्लाह कमु कंदुमि। माना हाणे बाक़ाइदा उहो स्टाइल आहे जेको पीपल्स पार्टी जो बि इहो स्टाइल आहे, ईअं करिणो पवंदो, माना लोह खे लोह जे तरीक़े सां करिबो। अच्छा डॉक्टर साहब, ॿी हिकिड़ी शइ त सिंध जा काफ़ी अॼुकल्ह जेके तमामु घणा इशूज़ हलनि पिया, ख़ासि तौर ते ताज़ो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारो अचे पियो। हर दफ़े जॾहिं बि नतीजा ईंदा आहिनि, नौजवान ईअं रोडनि ते हूंदा आहिनि, मामिलो टंगिजी वेंदो आहे, इहे इल्ज़ाम लॻंदा आहिनि त किरोड़नि में हिकिड़ी हिकिड़ी सीट विकामजे थी। हाणे बि उहा साॻी ॻाल्हि थिए पई। त तव्हां छा था सम्झो त इहो जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेको हिकिड़ा जंहिंखे ऑफिसर मेरिट ते सिलेक्ट करणु खपनि, उहो जेको ऑफिसर शुरूआति ई किरोड़े रुपया ॾेई थींदो, त उहो बाक़ी जॾहिं सर्विस में ईंदो त पोइ कहिड़ो असरु कंदो, त उनजे करे करप्शन अञा वधे थी पई। त इहो कमु बहितरु कीअं थिए थो? ॾिसो, हिननि सॼो तरीक़ेकार जेको आहे उहो इंतिहाई मुंझाईंदड़ ई ॾुखियो करे छॾियो आहे। मूं अॼु बि कंहिं इंटरव्यू में चयो, मूं हिकिड़ो उस्ताद जो मिसाल ॾिनो त हिकिड़ो प्राइमरी उस्ताद जॾहिं अॻे भर्ती थींदो त स्कूल जो हेड मास्टर जेको हूंदो उनखे इख़्तियार हूंदो त हू कंहिं बि मैट्रिक पास नौजवान खे ॾिसे, उनजो कैरेक्टर ॾिसे, किरदारु ॾिसे, इंटरव्यू करे, जे हू अहिल आहे त हेड मास्टर उनखे भर्ती करे छॾींदो। ऐं उहे पंहिंजे इलाइक़नि जा मक़ामी माण्हू हूंदा, ओड़े पाड़े जा हूंदा, ॻोठ जो स्कूल त ॻोठ जा हूंदा, ऐं पंहिंजे इलाइक़नि जा इंतिहाई मिसाली उस्ताद साबित थिया, जंहिंमें असां तव्हां सभु पढ़ी उन ॿाहिराड़ियुनि मां निकिरी आया आहियूं। हाणे रोज़ बरोज़ पेचीदा कंदा वञनि था। अॻे इंजीनियर हुआ, DG हुआ,
उन्हनि खे इख़्तियार हूंदा, तॾहिं वधि में वधि इहो थींदो बाबा थोरी सिफ़ारिश हलंदी हुई। मसलन अदा हे कोई दोस्त भाउ सिफ़ारिश कई आहे, हे मुंहिंजो भाइटो आहे, हे मुंहिंजो भाणीजो आहे, अदा अहिल डिग्री वठी आयो, अदा उनखे फ़िलहालु कची ॾेई छॾी, वरी इंटरव्यू वग़ैरह थींदा, पको थी वेंदो। त इहो पैसनि ते नौकिरी विकामजण वारो रवाजु कोन हो। उन में कुझु अकरवा परवरी में जेकॾहिं 100 सीटुनि मां 5-10 सीटूं अकरवा परवरी में मिटनि माइटनि में वेंदियूं हुयूं, त 90 सीटूं घटि में घटि आम जेको उमेदवार आहे उन्हनि खे मिली वेंदियूं हुयूं पंहिंजी अहिलियत जे बुनियाद ते। हाणे हिननि तमाशो करे छॾियो आहे, माण्हुनि खे फुरण लाइ अदा प्राइमरी टीचर भरणो आहे त तव्हांखे इहो IBA जो इम्तिहान ॾियणो पवंदो। अदा इहे अलाए कहिड़ी कहिड़ी मुसीबत, पोइ 20-20 हज़ार कैंडिडेट वेठा आहिनि, 50,000 माण्हू फार्म भरियो, पोइ अदा 50%, पोइ 40%, पोइ 30%, पोइ रिज़ल्ट अची वञनि, पोइ माण्हू इहे दरख़्वास्तूं कयूं घुमंदा, साईं असांजी रिज़ल्ट अची वई, नौकिरी नथी मिले, वरी चवनि इहे इंटरव्यू कैंसिल, वरी 6 महीननि खां पोइ ॿिया इंटरव्यू। माण्हू रुॻो फ़ोटू कापियूं दरख़्वास्तूं लिखी लिखी उन्हनि जे फ़ोटू कापी बिलनि में माण्हू चरिया थी विया आहिनि, पागल थी विया आहिनि। त हीअ कमीशन बि ईअं ई आहे त हिननि गुज़िरी सालनि में इहो थियो आहे त भई 11 ग्रेड खां वठी 17 ग्रेड ताईं जेके बि नौकिरियूं हुननि वाया कमीशन मिलंदियूं, त इहो वाया कमीशन इहो आहे त इहो हुननि हिकिड़ो बाज़ारी धंधो खोले छॾियो आहे। सिफ़ारिश ते शायदि 5% 10% नौकिरियूं निकिरंदियूं हूंदियूं, कंहिं वज़ीर जे भाइटे जूं, कंहिं भाणेजे जूं, कंहिं पुफी मासी जे पुट जूं, कंहिं मेंबर जूं। मसइलो इहो थींदो आहे जो जेकॾहिं 100 सीटूं आहिनि त 10 सीटूं चेयरमैन खे मिलंदियूं। चेयरमैन जेको 2-2 करोड़ में खपाईंदो, उन जी मर्ज़ी आहे, उहो उनजे हवाले 2-2 सीटूं ॾेई छॾींदा मेंबरनि खे। इहे थी वियूं 20-22 सीटूं। बाक़ी 10% सीटूं कंदा मेरिट वारियूं, जो मिसाल ठाहिनि। दादा हे ॾिसो ग़रीब जो ॿारु न ॾिठो त ही खजी वियो, जेकॾहिं असां वटि इहा रुश्वत हुजे असां पोइ ग़रीब जो ॿारु कीअं खजे हा। उहो माण्हुनि खे ॾेखारण लाइ 10 मिसाल ठाहींदा त ॾिसो ही फलाणो ग़रीब जो ॿारु आहे, मोची जो, ही कुंभर जो, ही खजी वियो। बाक़ी जेका बि 80% सीटूं आहिनि इहे वज़ीर मुशीर उन जा ब्रोकर जेके मार्केट में हलनि पिया खपाइनि था हिसा पतियूं करे। त ही इंतिहाई ज़्यादती आहे, ज़ुल्म आहे। त तव्हां छो कमीशनूं था वठो, छो था पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो ठाहे तव्हां हिननि हराम खोरनि खे पघारूं ॾियो, मराहतूं ॾियो, मेंबर ठाहियो, ऐं एयर कंडीशन कमरनि में सॼो ॾींहुं वेठा आहिनि, ऐं उहे जेकॾहिं मेरिट नथा हलाए सघनि था, रखियूं छो आहिनि, पोइ तव्हां ईअं जीअं बाज़ारि लॻंदी आहे बाबा मंडी अचो दरख़्वास्त ॾियो ऐं भर्ती थियो। त ही सॼो जो सॼो ओपन मेरिट जे बजाए ओपन वाक शुरू करे ओपन वाक शुरू करे बिडिंग कनि, बाबा ठीकु आहे अचो। त माण्हुनि खे इन ज़हनी मरज़त मां कढनि। त इन करे हिन जो सॼो निज़ाम तरीक़े ग़लति आहे। मूं अॼु इहो मुतालबो कयो आहे त हीउ जेको चेयरमैन आहे ऐं जेके समूरा मेंबर आहिनि इन्हनि ते बाक़ाइदा FIR दाख़िल कयो। नंबर 1, हाई कोर्ट जो हिकिड़ो रेपुटेड जज उन खे बाक़ाइदे विहारियो। जुडिशल कमीशन 2 जज वियनि, हिकिड़ो को सेशन जज विहे, कमीशन विहारियो त 2008 खां वठी 2025-26 ताईं जेके बि हिननि माण्हुनि खे कमीशन जे ज़रिए नौकरियूं ॾिनियूं आहिनि उन्हनि जी मेरिट जी पोज़ीशन छा आहे, अहिलियत जी पोज़ीशन छा आहे, ऐं जेकॾहिं जिथे जिथे ज़रूरत पवे उन्हनि माण्हुनि खे पर्सनल इंटरव्यू करे कमीशन। ऐं पोइ जेकॾहिं उहे नाहल माण्हू 18-19 ग्रेडनि में वेठा आहिनि, DSP लॻा वेठा आहिनि, असिस्टेंट कमिश्नर लॻा वेठा आहिनि, ETO एक्साइज़ टैक्सेशन ऑफिसर्स ते वेठा आहिनि, त उन्हनि सभिनी माण्हुनि जो वापसी थियणु खपे। ऐं जेके ग़रीबनि जा फुरियल पैसा उहे उन्हनि खे वापसि मिलणु खपनि। ऐं इहे जेके कमीशन मेंबर हिन दौर में थिया आहिनि उन्हनि खे हथकड़ी हणी जेल में सज़ा अचणु खपे। जेसीं ताईं इहो अमल शुरू न थींदो तेसीं ताईं ही जेके बि अॼुकल्ह नौजवान तव्हां ॾिठो आहे 5-6 हज़ार नौजवान आहिनि जेके लिस्टूं खयूं हलनि पिया, रोज़ कमीशन जे ॾाढो एहजाज कनि था। त एहजाज जे एवज़ दहशतगर्द कलमनि जा केस दाख़िल, इन खां वधीक हुकूमत कहिड़ी वाइड़ी ऐं बेशर्म थी सघे थी। अच्छा डॉक्टर साहब, इहा जेको जहिड़े सां हाणे नौजवान महिनत कनि, 2-2 4-4 साल पढ़नि, वालदेन जा पैसा बि ख़र्च थियनि, वरी उन्हनि सां अहिड़े क़िस्म जी शयूं थियनि त वरी अहिड़ा अक्सर नौजवान पोइ वरी जेको आहिनि उहे मनशियात जा आदी थियनि था, मायूस थी करे। उनजा बि सभु मनशियात बि हिन वक़्तु सिंध जो वॾो इशू थो जंहिं असांजे नौजवान नसल खे तबाह करे छॾियो आहे। नौजवान माना बिल्कुलु नंढी वई में मौत जे मुंहं में पिया था वञनि। त इन ते त थोरी कॾहिं वठ पकड़ थींदी आहे, हुकूमत जा 2-3 बयान ईंदा आहिनि, 2-4 मनशियात फ़रोश पकड़बा आहिनि, 2-3 SP हेॾां होॾां थींदा आहिनि, पर
फ़र्क़ु नथो पए। तव्हां छा था सम्झो त ख़ुदि तव्हांजी जमायत छो त माज़ी में कंदी रही आहे काफ़ी शहरनि में SDP इन हिकिड़े ई टॉपिक ते या हिकिड़े ई मामले ते बुख हड़तालूं बि कयूं आहिनि, एहतजाज बि कया आहिनि। त इन जे हवाले सां सियासी पार्टियुनि खे केतिरो कमु करण जी ज़रूरत आहे त उहे अवेयरनेस बि ॾियनि नौजवाननि खे इन खां बचाइनि, ऐं जेके मंशात फ़रोश आहिनि उहे त शेल्टर में आहिनि। तव्हां पाण ॾिठो हूंदो त कल्ह टियों ॾींहुं जेका उहा माई पिनकी जेका आहे उहा जीअं जहिड़े नमूने सां कोर्ट में अचे थी, त इन माशा शयुनि खे कीअं कवर कजे? ॾिसो, पाकिस्तान जे अंदरि आम तौर ते ऐं सिंध में ख़ासि तौर ते ईज़ी कमिंग जेका आहे पैसे जी, त ईज़ी अर्निंग जेका आहे उन माण्हुनि जा दिमाग़ ख़राबु करे छॾिया आहिनि। माण्हू ज़हनी तर क्रिमिनल थी विया आहिनि। हींअर तव्हां ॾिसो था हीअ जेका नियाणी जो क़त्लेआम थिए पियो रोज़, माना माण्हुनि जे ज़हन में ख़ौफ़ कोन्हे त तव्हां हिकिड़ी नियाणी खे क़तल था कयो, ऐं तव्हांखे इहो भउ कोन्हे त सुभाणे तव्हांखे पुलिस झलींदी ऐं तव्हीं जेको सो फांसी चढ़ंदव। तव्हां नंढी वॾी ॻाल्हि ते डिफेंस जे घर में तव्हां ॾिठो आहे, हुन SP जो पुटु, हुन DC जो पुटु, हुन ऑफिस जो पुटु मशीनूं खणी हिक ॿिए खे मारे छॾियऊं, को पुछा गछा वारो कोन्हे। त जीअं जीअं इहो चोरी जो पैसो, मंशात जो पैसो, जुआ जो पैसो ऐं सटनि जा पैसा इहे मार्केट में आया आहिनि, रुश्वत जो पैसो इहो आयो आहे, त माण्हुनि जी ज़हनी कैफ़ियत बिल्कुलु तब्दील थी वई आहे। माण्हू ज़रे बराबरि बि कानून जो एतिराम नथा कनि, कंहिं पुलिस वारे जी कान नथा कढनि, बल्कि पुलिस वारनि खे ज़रदारी जी हिन हुकूमत एतिरो करप्शन में इन्वॉल्व करे छॾियो आहे जो हाणे हर SP जी ख़्वाहिश इहा हूंदी आहे त तर जो MP जॾहिं दौरे ते अचे या वज़ीर दौरे ते अचे त उन जी गाॾी जी ड्राइविंग मां करियां ऐं मुंहिंजे पासे में वेठो हुजे। DC जी ख़्वाहिश हूंदी त आऊं गाॾी हलायां, SP जी ख़्वाहिश हूंदी। तव्हां DIG जहिड़ा माण्हू, हिते वज़ीर साहिबु असांजो हैदराबाद जो आहे, उहो त थियो वज़ीर, पर उनजो पुटु जेकॾहिं ॿाहिरि निकिरे थो त उनखे सलूट पेश करे उन जी सलामी बीठा हूंदा आहिनि। इन खां वधीक कंहिं कमीशन CSP ऑफिसर जे लाइ शर्म जो ॿियो कहिड़ो मुक़ाम थी सघे थो त हिकिड़े वज़ीर जे पुट जे साम्हूं हिकिड़ो DIG CSP ऑफिसर हुजे ऐं हिकिड़ो SSP हुजे, उहो उन जे आॾो सलूट करे उन पुट खे ऐं उन जे आॾो हथ ॿधियूं बीठो हुजे, उहो हुकुम सादिर करे ऐं उन ते ई कमु कंदा रहनि, त पोइ तव्हांजी लानत हुजे तव्हांजी तालीम ऐं तरबियत ते, तव्हांजी सॼी ट्रेनिंग ते। त हिन ज़रदारी हिन मुआशिरे खे एतिरो पस्ती ॾे वठी वियो आहे जो हुननि SPनि खे, DCनि खे इहो मंशात जो पैसो ऐं इहे रेवेन्यू ज़मीनुनि जी लुटफुर, DC जेके आहिनि उहे सरकारी ज़मीनुनि जी लुटफुर जे धंधे में आहिनि। अरबा खरबा रुपयनि जी प्रॉपर्टियूं खपाए छॾियूं अथनि ऐं पंहिंजे चाचनि मामनि सालनि जे नाले करे ऐं उहे खपाए अरबपति थी विया आहिनि। ऐं पुलिस वारा मंशात फ़रोशनि जे पैसे मां हू एतिरा थी विया आहिनि जो अरबा रुपया कमाइनि था। माना तव्हांखे हैरानी थींदी, को इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म हलंदो त हफ़्ते में करोड़नि जे तइदाद में करोड़नि रुपयनि सां हुननि जेका हफ़्तेगिरी थी ठहे। अॻे त मंथली हुई, हाणे मंथली कोन्हे, हफ़्ते जो किसो आहे। छो जो SP खे इहा ख़बर कोन्हे त मां हीअं पोस्ट ते वेठो आहियां त महीनो हूंदमि या 6 महीना हूंदमि। त इहो सॼो धंधो MP MNA हुकूमत जी सरपरस्ती खां सवाइ नथो थी सघे। कराची लियारी मर्कज़ आहे, उतां मंशात निकिरे थी, किथां अचे थी, ॿाहिरिनि मुल्कनि मां अचे थी, अफ़गानिस्तान मां अचे थी, पश्तूनख्वा जे इलाइक़नि मां अचे थी, पंजाब मां अचे थी, असांखे ख़बर न आहे। हाणे इहो तव्हां जेका माई जो नालो वरितो पिनकी साहिबा, अनमोल बीबी जेका आहे, उहा साम्हूं तव्हांजे अची वियो आहे त उनजे घर में कोकियुनि जा कारखाना लॻल आहिनि। अॻे असीं सम्झंदासीं त इहो को हीरोइन जो कारखाना कबाइली इलाइक़नि में आहिनि, उतां जी हीरोइन खजी अचे। इहो अॼु इंशाफ़ थियो आहे त कोकियुनि जेका आहे इहो उनजे घर में कारखानो लॻो पियो अनमोल बीबी जे, ऐं उन में हिकु कोकिन ठहे पई। ऐं कराची, हैदराबाद ऐं वॾनि लाहौर जे वॾनि शहरनि में जेको वॾियूं पोस्ट पार्टियूं हूंदियूं आहिनि, सनतकारनि जूं, बिज़नेसमैननि जूं, सियासतदाननि जूं, उते इहे सर्विसिस मुहैया कंदियूं आहिनि। त इहा वुमनाइज़ेशन, जुआखाना, मंशात, स्मगलिंग, इन्हनि जेको समाज खे एॾो अबतरी में आणे छॾियो आहे, बर्बादु करे छॾियो आहे जो मॉरल वैल्यू ख़तमु थी विया आहिनि। इन करे असां, तव्हांखे ख़बर आहे, असां गुज़िरियल 3 सालनि खां असां हर SP खे असांजी दरख़्वास्त ॾिनल आहे, DC खे दरख़्वास्त ॾिनल त ही मंशात फ़रोश आहिनि। ही 1998 में
जे कोई ॻाल्हि करे थो नौजवान तव्हां सां त 1995 में जॾहिं प्रेस क्लब में बुख हड़ताल ते वेठो हुउसि न, मूं उन ज़माने में पाणी जा ॿिया 3 मुतालबा हुआ, पर हिकिड़ो मुतालबो इहो त सिंध में इहा मंशा जाइदा ख़तमु कयो 1995 में। उन खां पोइ 1998 में असां लॉन्ग मार्च कई। उन लॉन्ग मार्च जे असांजे मोटिव में हिकिड़ो मुतालबो मंशा जे ख़ात्मे जो, त असां उन ई ज़माने खां वठी इन्हनि मसइलनि ते सेंसिटिव आहियूं। असां उनजो कयूं पिया। उन वक़्तु सरकारुनि हुकूमतुनि ध्यानु न ॾिनो, माण्हुनि ध्यानु न ॾिनो, जंहिंजे नतीजे में मंशियात अॼु घर घर में अची वई आहे। ॿियनि इलाइक़नि में, उत्तर इलाइक़नि में घटि असरु थियो आहे। उते आइस बाइस वॾनि फैमिलियुनि में हूंदी, बाक़ी माण्हू भंग भंग चर्च वर्स पीअनि था। कराची, ठट्टो, बदीन, टंडो मोहम्मद ख़ान, उमरकोट, थरपारकर, इहे जेके ज़िला आहिनि लोअर सिंध, मटियारी, हैदराबाद, उन्हनि में मंशियात ख़ानदान तबाह करे छॾिया ऐं उनजा सभु ज़िम्मेवार इहे आहिनि MPMN। त हाणे असां केतिरनि ॻाल्हियुनि जा मुतालबा कयूं त हिन ते बि कमीशन ठाहियो, हिन ते बि कमीशन ठाहियो, केतिरनि शयुनि जा मुतालबा कयूं। कमीशन ठाहींदा आहिनि, कमीशन वठंदा आहिनि, उनजे करे जी हा, न त असीं चऊं था त हे हाई कोर्ट जा जज, सुप्रीम कोर्ट जा जज विहनि न इन्हनि सॼे मसइलनि ते। हू सो मोटो वठी पंहिंजा अदालती कमीशन ठाहिनि, मोकिलियुनि इलाइक़नि में त वञी बाबति तहक़ीक़ात करियो, पंहिंजे उन्हनि जा जेके असिस्टेंट कमिश्नर DC वग़ैरह आहिनि उन्हनि खे एक्टिव कनि त बाबा असांखे रिपोर्ट्स ॾियो छा हिते समाज में पतो आहे। ही रियासती इदारा जेके आहिनि, ISI जेको कमु करे थी, MI कमु करे थी, फील्ड मार्शल साहिबु जेको अॼुकल्ह अलम खयूं वेठो आहे मुल्क खे दुरुस्त करण जो, त जेसीं ताईं इहे बुराइनि ते कंट्रोल न ईंदो उन वक़्त ताईं मुल्क सिधे रस्ते ते न चढ़ंदो। सो असां चाहियूं था त इन्हनि सभिनी मंशियात फ़रोशनि खे मिसाल ठाहिण लाइ अदालती निज़ाम एतिरो सख़्तु हुजणु खपे जो घटि में घटि नामवर 50 मंशियात फ़रोश बशमूल उन जा पेडलर MPMN आहिनि, इहे फाई जे फंदे ते लटकणु खपनि। ठीकु है। ऐं असांजे जेको मुंहिंजे हल्के जो जेको मुंहिंजो मुखालिफ़ MP साहिबु आहे, सुमरो साहिबु, शाह करीम जो, उहो पंहिंजे इलाइक़े जो वॾे में वॾो मंशियात फ़रोश आहे। न बिल्कुलु सही थो चओ, उहो मशहूरु आहे सॼे इलाइक़े में। सॼे इलाइक़े में जेका मंशियात हले थी उनजी सरपरस्ती में हले थी। तव्हांखे बचो ॿुधाईंदो जनान सुमरो, जेको जनान सुमरो इब्राहिम मुंशी जो ॻोठु हो, ॾिठो आहे। हा, इब्राहिम मुंशी जो ॻोठु हो, जिते इनकलाब सरजंदो, जिते ही मौलाना फज़ल रहमान जो तमामु वॾो मदरसो आहे। उन जे पाड़ में तव्हां घर घर में हलो त उहो मंशा जो मर्कज़ थी वियो आहे, जेको हिन साहिब जो घरु आहे। बसि पोइ हाणे जिते तव्हांजी हिसाब हाणे MPS बि वेही पाण इहो कनि त पोइ हाणे किथां ख़तमु थींदो, पोइ इहो हलंदो पियो। न हलणु कोन ॾींदासीं, इनशाला हलणु कोन ॾींदासीं। ॾिसूं कॾहिं। तव्हां दुआ कयो, मां रुॻो थोरो ॿहिराड़ियुनि में रोडनि ते हलणु, मुंहिंजी सिहत मूंखे इजाज़त ॾे, हलणु शुरू कयां। इनशाला हिननि जो इहो असरु कंदासीं जेको तारीख़ में यादि रखंदी हिननि खे। ठीकु है इनशाला। डॉक्टर साहब वॾी महिरबानी।